सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सोना हबीब था फरमाइन अत्ताजुर सदूकुल अमीन मअन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदा। व्यापार करे थो पर सच सां कूड़ न थो ॻाल्हाए, अमानतदारी सां वापार थो करे। इहो वापारी क़यामत जे ॾियारे नबीअनि सां, सिद्दीक़नि सां, शहीदनि सां गॾु जन्नत में हूंदो। करे वापार थो हूंदो नबीअनि सां, करे वापार थो हूंदो सिद्दीक़नि सां गॾु, करे वापार थो पर हूंदो अल्लाह जे शहीदनि सां गॾु। अगर को वाढो आ, को राज़ो आ, को मिस्त्री आ, को ताजिर आ, को मेहनत करण वारो आ, या मेहनत जन्नत जी ज़मानत आ। पर शर्त इहो आ त उन में अमानतदार हुजे, ख़यानत न करे, कूड़ न ॻाल्हाए, ठगी न करे, धोखेबाज़ी न करे, कंहिंजो हक़ न खाए, कंहिंसां ज़ुल्म न करे, कंहिंसां नाइंसाफ़ी न करे, त इहो पोरियो करण बि अल्लाह वटि इबादत लिखी थी वञे। हजरत सैयदना मुआज़ बिन जबल तो रिवायत करे हबीबन करीमन फरमायो इन अत्यबल कसब कसब तुज्जार। सब का पाकीज़ा पोरियो, सब का पाकीज़ा धंधो वापारियुनि जो आ। जेके वापार था कनि इन्हनि जो सब का पाकीज़ा धंधो आ। पर अल्लज़ीन इज़ा हद्दसू लम यकज़िबू, जने ॻाल्हाइनि त कूड़ न हणनि। पहिरीं ॻाल्हाइनि त कूड़ न ॻाल्हाइनि। इज़अतु मिनू लम यखूनू, जे अमानत ॾीन त ख़यानत न कनि। वइज़ा वअदू लम यख़लुफू, वाइदो कनि त वाइदे जी बरख़िलाफ़ी न कनि। इज़श्तरौ लम यज़िमू, जेॾीमहिल काशे वठनि त उन जी गिला न कनि। वइज़ा बाऊ लम यमहदू, जॾहिं काशे विकिणनि त उन जी तारीफ़ न कनि। वठण जेका शइ इहा त सुठी न आहे पर तव्हां वठाईंदो, शइ सुठी न आहे पर वठाईंदो। बसि हाणे लहे एतिरो कोन, 100 रुपया न लहे पर हाणे खणी ॾियाईंदो 100 रुपया, हाणे आयो ई लॻी। वरी जेका पंहिंजी शइ खपाईंदा हूंदी का फिटल सिटल, बाबा हीअ शइ अहिड़ी आहे जो सुभाणे अल्लाह।